जल जलालहू। ओ मुझा करीम रब अज 13 शाबान वडेरो मीर मोहम्मद साईं महबूब जी महफिल सलवात कराई। साईं जल न्याज खैर कयो। अॼु को वडेरो मीर मोहम्मद नूनारी साहब जो खैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा। वडेरो मीर मोहम्मद नूनारी साईं जा बच्चा घर आबाद फरमा। वडेरे साईं जे सभिनी पुटन के कयामत ताईं आबाद फरमा। रुस्तम अली नूनारी साईं जे पुटन के कयामत ताईं आबाद फरमा। ओ मौला वडेरो मीर मोहम्मद साईं जे रोज़ी रिज़्क़ में इज्जत में बरकतूं अता फरमा। असां जे साईं फ़कीर अरबाब अली मेतलो के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। बशीर अहमद जे हो जे बचड़न जा पुटन जा घर आबाद थियन। ओ मौला हिनन जी ग़ैबी ज़ाहिरी मदद फरमा। गुलजार फुलपोटो साईं जा बच्चा घर आबाद फरमा। अल्लाह जे के बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ात फरमा। बे औलादन के औलाद अता फरमा। जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा। महबूब जी सारी उम्मत के फिरके वारियत खां बचा। जंहिं भी अॼु मूंखे वडेरो साईं के दुआ जे लाइ चयो उन्हनि सभिनी जो बेड़ो तार। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।